अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं मलीर खान, जिते मलीर में लेड माफ़िया ॿ सरगर्म सरकारी इमारतुनि ते कब्ज़ा शुरू करे छॾिया आहिनि। तफ़सील मूजिबि यूनियन काउंसिल UC 25 रज़ाकाबाद बिन कासिम टाउन मलीर कराची जे ॻोठ में 1986 खां कम्यूनिटी सेंटर हाल क़ाइमु हो, जेको ॻोठ जे सभिनी बिरादरियुनि लाइ हू हुतां जा माण्हू उन हाल में राजवानी फ़ैसिला ख़ुशी ऐं ग़मीअ लाइ इस्तेमालु कंदा हुआ। बाअसर माण्हू उन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। रहवासियुनि जो सख़्तु एहतजाज कंदे चयो आहे त कम्यूनिटी सेंटर हाल तां कब्ज़ो फौरी तौरु ख़तमु करायो वञे। रहवासी DC मलीर ऐं हद जे SHO ऐं ज़िला काउंसिल जे चेयरमैन वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयूं था त हिन तां फौरी तौरु कब्ज़ो ख़तमु करायो वञे ऐं कब्ज़ागिरीन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में मेन नेशनल हाईवे बंदि करण जो चितावी ॾींदे छॾियो। सईद सलमान शाह, हक़सत न्यूज़, मलीर।